मुझा बुजुर्गो भाइरो, ये तकरीब दस्तार बंदी न्याणन जी खिमार पोशे जी खुशी में मुनक़िद थिया। दुआ है अल्लाह ताला हिन जलसे के हिन प्रोग्राम के पांजी बारगाह में मंजूर मकबूल फरमाए। हिन जलसे के हिन प्रोग्राम के अल्लाह ताला माफी ऐं निजात जो जरियो बनाए। जिन शहजादे जी दस्तार थिया अल्लाह ताला इन जे इल्म में, सेहत में, उम्र में मजीद बरकतों नसीब फरमाए। जिन न्याणन निमाणन जी खिमार पोशी थी है अल्लाह ताला उन्हनि न्याणन के भी अञा इल्म में बरकत नसीब फरमाए। सबनी जे बचड़न के अल्लाह ताला इन कुरान शरीफ जे फैज़ मां मुस्तफीज फरमाए। अजीजो, वडी दौलत कुरान शरीफ, मेहरबानी फरमाए पंजन बचड़न के कुरान शरीफ सां चिंबाड़ियो। कुरान शरीफ सां पंजन बचड़न के भाकुर पारायो। दुनिया में भी तहांजा बचड़ा तहां आबाद थींदो ऐं आखिरत में भी अल्लाह ताला तहां के तहां जे बचड़न के कुरान जे सदके नूर जा ऐं सोन जा ताज पाराए तहां के पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार कराए हमेशा जे लाइ जन्नत जे सोन जे बंगलन में विहारण फरमाईंदो। ॾाढो अल्लाह असांखे कुरान मजीद प्यारो आहे, ॾाढो प्यारो। अल्लाह के कुरान जे करे कुरान मजीद वारा भी ॾाढा प्यारा है। केॾो अल्लाह के कुरान मजीद प्यारो आहे। तहां पाण अंदाज़ो लगायो जो खुद खुदा पाण कुरान शरीफ जी तिलावत तो करे। दुनिया जी 1000 साल पैदा करण को पेरी अल्लाह ताला सूरह यासीन ऐं सूरत ताहा जी पाण तिलावत कई। रब तौरात जी तिलावत न कई, इंजील जी तिलावत न कई, ज़बूर जी तिलावत न कई, रब पंहिंजे कुरान शरीफ जी तिलावत कई। जॾहिं अल्लाह पंहिंजी कुदरत वारी ज़ुबान मुबारक कुरान शरीफ पढ़ियो, मलाइका रोई वेठा। मलाइकनि चयो त मेहरबानी फरमाए रब इहो कुरान मजीद असांखे। अल्लाह फरमायो मां तव्हांखे न ॾींदुमि, मां पंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम खे नसीब फरमाईंदुमि। कुरान मजीद में भी अल्लाह ताला इन शे के बयान फरमायो। फरमाए तबारकल्लज़ी
नज़्ज़ल अल-फ़ुरक़ान अला अब्दि लियकून लिल्आलमीन नज़ीरा। अञा वॾी आवाज़ सां रब फरमायो मलाइकनि खे त मां तव्हांखे न ॾींदुमि, मां पंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जे मथां नाज़िल करे उनजे उम्मतनि खे उन्हनि जे ग़ुलामनि खे नसीब फरमाईंदुमि। जॾहिं उन्हनि जा उम्मती उन्हनि जा ग़ुलाम मर्द मायूं क़ुरान मजीद सां चिबिड़दा, क़ुरान जा हाफ़िज़ थींदा, क़ुरान जा आलिम थींदा, क़ुरान जा आमिल थींदा, मां अल्लाह उन्हनि खे त वॾो मान नसीब फरमाईंदो मान। पर छड़ी मुंहिंजे क़ुरान शरीफ़ जी ज़ियारत ऐं दीदार कंदा तॾहिं बि मां अल्लाह सालनि जो रुठल रब बिना देर जे राज़ी थी पवंदो मान। मुंहिंजा अज़ीज़ो हिन जी ज़ियारत बि सवाब और यहाँ परियां सभिनी जी ज़ियारत कयो, सभिनी जो दीदार कयो, सभिनी क़ुरान शरीफ़ खे ॾिसो। वाह जो अल्लाह ख़ुशि थींदो आहे क़ुरान शरीफ़ जी ज़ियारत, क़ुरान शरीफ़ जे ॾिसण ते। वाह जो अल्लाह के कुरान मजीद प्यारो आप, कुरान मजीद जा आलम भी प्यारा दस। फरमाए इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिल उलमा। अञा वॾी आवाज़ सां इन अशराफ उम्मती हमलतुल कुरान। नबी जी फरमायो वॾे शान ऐं मान वारा माण्हू ॾिसणा त वञी उहे ॾिसो जिन जे सीननि में कुरान मजीद आहे, जेके कुरान मजीद जा हाफ़िज़ बणिया, जेके कुरान मजीद जा आलिम बणिया। नबी ने फरमायो बज़ाहिर त तव्हांखे ये ज़मीन ते मिट्टीअ ते घुमंदे था नज़र अचनि, पर असल हक़ीक़त में इन्हनि जा पेर ज़मीन ते पवनि ई नथा। अल्लाह जे मलाइकनि जूं ड्यूटियूं लॻाए छॾियूं आहिनि त हे कुरान मजीद वारा, कुरान जा हाफ़िज़, कुरान जा आलिम घुमंदा वतन त तव्हां नूर जा पर पंहिंजा विछाईंदा वतो। एॾी फज़ीलत आहे कुरान मजीद वारनि जी। कुरान मजीद वारा त वॾे मान ऐं शान वारा आहिनि, पर कुरान जे सदके सॼो ख़ानदान वॾी इज़त वारो, सॼो कबीलो ऐं पाड़ो वॾी इज़त वारो आहे। इन अल्लाह यरफ़उ बिहाज़ल किताब अक़वामन व यज़उ बि आख़िरीन। बाबा मरूम फरमाईंदो त पहिरियों माण्हू पुछा कंदा त साईं जोगी मुस्लमान आहिनि कन काफ़िर। पोइ बाबा मरूम फरमाईंदो हाणे हज़रत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब आलम पैदा थियो आहे। अल्लाह साईं इन जी त वॾी इज़त कई आहे। माण्हू इन जे ज़ियारत लाइ, दीदार लाइ, मिलण लाइ, कचहरीअ लाइ सिकंदा, पर अल्लाह साईं हाणे हिन हिकिड़े जोगीअ जे सदके ज़ात जोगियुनि जी इज़त करे छॾी। ज़ात जोगियुनि जी इज़त।
असां जो बाबो साईं वालिद मोहतरम पाण त इज़त वारो हो क़ुरान जे सदके पर ज़ात मेखन खे इज़त मिली वई असां जो हिकिड़ो सोटो हुजे 2000 में मां कोटिया वियुमि उते लथुम जे स्थान ते हीअं जो नज़र कयां त हिकिड़ो रेड़ीअ वारो जेको बिरयानी हलाए पियो उन जी रेड़ीअ ते हिकिड़ी टेप पई आहे उन में वाइस थो हले केसर थी हले बाबा साईं जी मूंखे जंहिं ॾाढी ख़ुशी थी त मुंहिंजे चाचे जो वाइस थो हले मां जे हुन जे वेझड़ो थी वियो मां पुछियो मां दवा कंहिंजो वाइस हलायो थी चवनि था मेखो साहब आहे मूंखे ॾाढो हिन जो वाइस वणंदो आहे ॾाढो क़ुरान मजीद मूंखे हिन जो वणंदो आहे मां जॾहिं बि अची ते रेड़ी करदो आहियां त क़ुरान शरीफ़ हिन में के साहब जो हलाईंदो आहियां न त मूंखे मज़ो ई न ईंदो आहे उन सोट जे मां चयोमांसि भला ॾे हाल वाल घणे वक्त खां ॿुधायांसि थो जीअं 2-3 साल गुज़री आहिनि ॾाढी सिका मिलियो नथो मांसि ॾाढी हुबा त मिलांसि मेखे साहब खे पर ग़रीब आहे मिसकीन आहे चवनि था शिकारपुर ॾाढी परे आहे कीअं वञा रोज़ जो पूरे करण वारो तंहिंजे करे सिक दिलि में ई आहे चे मां ॿुधायो मांसि त मां हिन मेखे साहब जो हिन मौलाना अब्दुल रज़ाक मेखे जो मां भाटियो आहियां इहो मुंहिंजो चाचो आहे चई जीअं जो मां ॿुधायो मांसि त मां भाटियो आहियां यकदमि मूंखे भाकुर पातई चुमियूं ॾिनी अखियुनि मां पाणी वई आयसि ख़ुशीअ में यकदमि मूंखे विहारे कुर्सीअ ते ऐं मूंसां बजणा ॿिया बिया उन्हनि खे बि विहारे यकदमि बिरयानियूं कढी वॾा वॾा मुर्गे जा पीस खणी करे असांखे ॾिने चे मां चयोमांसि शादो करे चे मां तव्हांजी ख़िदमत थो कयां मां मेखे साहब जो क़ुरान जे करे वॾो आशिक़ आहियां वॾो परवानो आहियां मूंखे ॾाढी सिक हुई मेखे साहब जी पर अॼु तूं हुनजो भाटियो मिलियो आहे मुंहिंजे ख़ुशीअ जी इंतिहा न आहे मूंखे कुझु न जो मां ख़िदमत कयां मूंखे सॼो मुर्गे जा पीस कढंदो रखंदो पियो वञे प्लेट में असांजे खाऊं पिया वरी ज़ोरी अचे पियो साईं अञा खाओ असांजो पेट भरिजी वियो आहे आख़िर वरी बोतल वठी आयो वरी बोतल पीआरे चई त राति रहो त मां तव्हांजी ख़िदमत कयां असां चयोसि न कमु आहे असां वञूं था आख़िर में भाकुर पाए चुमियूं ॾेई रोई करे चई त मेखे साहब जा भाटिया महिरबानी करे या मुंहिंजी अमानत मेखे साहब सां पुॼाइजांइ मूंखे वॾो प्यारो आहे क़ुरान जे करे महिरबानी करे मूंखे अलाए ज़िंदगी साथ ॾे अलाए न मां मेखे साहब सां मिली सघां अलाए न तंहिंजे करे मां इहा अमानत ॾियां मेखे साहब खे मुंहिंजे बदिरां चुमियूं बि पाइजांइ त मेखे साहब खे मुंहिंजे बदिरां भाकुर बि पाइजांइ सलाम बि मुंहिंजा ॾिजांइ काॾे कोटिया काॾे शिकारपुर टेपिन जो ज़मानो आहे केसट में बाबा साईं जो वाइस थो हलाए बाबा साईं जे लाइ त दिलि में वॾी इज़त पर भाटियो मिलियो आहे मेखे साहब जो अब्दुल रज़ाक मेखे जो भाटियो मिलियो आहे त हुनखे बि चुमियूं हुनखे मुर्गे जा पीस बिरयानियूं थो खाराए इहा कंहिंजी इज़त आहे जो क़ुरान जी इज़त वाह जो क़ुरान मजीद अल्लाह के प्यारो
कुरान जे करे कुरान वारा अल्लाह के वदा प्यारा मानू त अल्लाह के कुरान जे करे वदा प्यारा पर महीनो भी रमजान वारो वडो अल्लाह के प्यारो आ कुरान जे करे शहर रमजान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल कुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। अन्या वडे आवाज़ सां महीनो भी रमजान शरीफ वारो रब के एडो प्यारो आ कुरान जे करे जो सभनी महीनन जो सरदार करे छे। वाह जो रमजान जे महीने में अल्लाह जो बरकतूं नाज़िल थींदियूं आहिनि। वाह जो रमजान जे महीने में अल्लाह जो रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि। वाह जो रमजान जे महीने जे रोज़न जी फज़ीलत आहे। मन साम रमजानन ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि व मा तअख़्ख़र। नबी ने फरमायो जे सही माना में रमजान शरीफ जा रोज़ा रखिया, रमजान शरीफ जो अदब एहतराम कियो, नमाज तरावियां पढ़ी, जिक्र अज़कार कई, इबादतूं कई, पान के राग ऐं साध ऐं गानन को बचाई, बेहयाई बुछड़ाई को बचाई। नबी ने फरमाया कि मुबारक हो जे सैयन फरमायो रैयान नाले अल्लाह सैयन जे लाए बिश्त जी सोसाइटी में बंगलो तैयार करे छड़ियो। सैयन फरमायो जे सोसाइटी में बियूं त फैसिलिटियूं घणियूं न पर वॾे मां वॾी फैसिलिटी इहा आहे जो अल्लाह जे रोज़ाइतन खे घड़ीअ घड़ीअ पंहिंजो दीदार कराईंदो। फमन कान यरजू लिक़ाअ रब्बिह फलियअमल अमलन सालिहन वला युशरिक बिइबादति रब्बिही अहदा। अन्या वॾे आवाज़ सां तॾहिं नबी साईं फरमायो रब तो चे अस्सौम ली व अना अजज़ी बी। रब फरमायो रोज़ो मुंहिंजो आहे, इनके बदलो भी मां खुद ॾींदोमांसि। मलाइको हे हज तो करे इन जो सवाब तव्हां लिखो, हे उमरो तो करे इन जो सवाब तव्हां लिखो, हे कुरान जो हिफ़्ज़ तो करे इन जो सवाब तव्हां लिखो, हे कुरान जो इल्म तो हासिल करे इन जो सवाब तव्हां लिखो, हे सखावत तो करे इन जो सवाब तव्हां लिखो। पर अल्लाह फरमायो मलाइको हे रमजान जा रोज़ा तो रखे इन जो सवाब तव्हांखे लिखण जी ताक़त ई नाहे। अस्सौम ली व अना अजज़ी बिही। नबी ने फरमायो रब तो फरमाए इनखे मां पाण सवाब ॾींदोमांसि। साईं जन फरमायो ॿी रिवायत में हीअं बि अचे थो अस्सौम ली व अना अजज़ी बिही। अल्लाह फरमाए थो रोज़ा है तो मुझो आहे न जो बदलो भी मां खुद खुदा पाण आयास। मां पाण पंहिंजी ज़ियारत कराए 70,000 नूर जा पर्दा परे कराए पंहिंजी मुलाकात कराए रोज़ा है तंजा थक लाए छॾींदोमांसि। नाज़िरतुन इला
रब्बिहा नाज़िर रब फरमायो मां चवमान वरी मुझो दीदार करे वरी दीदार क्यों वरी दीदार करे वरी दीदार क्यों पया मुझी ज़ियारत दीदार कंदा ही कंदा रहो का भी तांगे जल पलनाए जेतिरो वक्त वणेव मुखे ॾिसंदा रहो मुझो दीदार क्यों मुझा मुलाकात क्यों मां अल्लाह से तांजे लाए 70,000 नूर जा पर्दा परे करे पंहिंजी ज़ियारत आसान बनाए छड़ी तमा सुभान अल्लाह सुभान अल्लाह बदबख्त आहिनि उहे माण्हू जेके रमज़ान जा रोज़ा नथा रखनि बदनसीब आहिनि उहे माण्हू जेके रमज़ान जा रोज़ा नथा रखनि अल्लाह जी ज़ात जो कसम नबी साईं जन बद दुआ ॾिनी आहे अहिड़नि माण्हुनि खे जेके रमज़ान जा रोज़ा नथा रखनि नबी साईं जन जुमे जे खुतबे में साईं जन हिकिड़े ॾाके ते पेर रखियो पाण फरमायो आमीन ॿिए ॾाके ते पेर रखियो पाण फरमायो आमीन टे ॾाके ते पेर रखियो पाण फरमायो आमीन साहबी हका बका दिया नमाज खां बाद में नबी साईं पुछा क्यों साईं छा ॻाल्हि आहे अॼु नओं नज़ारो ॾिसण में आयो आहे अॼु तां आमीन आमीन ॿिया चवंदा वञो छा ॻाल्हि आहे नबी साईं फरमायो मां जॾहिं पहिरें ॾाके ते पेर रखियुमि जिब्राइल अमीन आयो मुखे चई वो माण्हू तबाह थे बर्बाद थे रुसवा ख़्वार थे जेको तव्हांजो नालो ॿुधी तव्हांजे मथां सलाह शरीफ न पढ़े मां जो आमीन भले इहो माण्हू तबाह ऐं बर्बाद थे रुसवा ख़्वार थे जेको मुंहिंजो नालो ॿुधी मुझे मथों सलात नथो पढ़े सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नथो चवे साईं फरमायो मां ॿिए ॾाके ते पेर रखियुमि वरी जिब्राइल अमीन जो चई वो माण्हू तबाह ऐं बर्बाद थे रुसवा ऐं ख़्वार थे जंहिंजा अबु अमा ज़िंदा हुजनि अबु अमा हयात हुजनि अबे अमा जी ख़िदमत न करे साईं फरमायो मां चयो आमीन बराबर ये भी तबाही जे लाइक़ भले ये रुसवा ऐं ख़्वार जिनजा अबु अमा हाल हयात हुजनि अबे अमा जी ख़िदमत नथो करे ऐं साईं फरमायो जॾहिं मां टे ॾाके ते पेर रखियुमि वरी जिब्राइल अमीन चयो साईं उहो माण्हू तबाह ऐं बर्बाद थे जंहिंजी ज़िंदगीअ में रमज़ान शरीफ जो महीनो अचे रोज़ा नथो रखे साईं फरमायो मां आमीन चयुमि बराबर इहो माण्हू तबाही ऐं बर्बादीअ जे लाइक़ आहे जेको रमज़ान शरीफ जा रोज़ा नथो रखे अल्लाह जो ज़ात जो कसम आहे बेरोज़ात तबाह आहे बेरोज़ात बर्बाद आहे दुनिया आख़िरत में हुन जे लाइ अज़ाब आहे तंहिंजे करे मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश करणा अमिड़नि खे भेनरनि खे तव्हां भाइरनि खे रमज़ान शरीफ जो महीनो अचण वारो अथव अटकलो न कजो चाल बाजियूं न कजो चीचा न कजो मेहरबानी करे रमज़ान जा रोज़ा रखजो सही माना में रोज़ा रखजो रोज़ा रखी टीवियूं न हलाइजो रोज़ा रखी फिल्मा न ॾिसजो रोज़ा रखी ड्रामा न हलाइजो रोज़ा रखी गाना न हलाइजो मेहरबानी करे रमज़ान जे महीने में इन टीवियुनि खे बंदि करे पेटियुनि में फिटी कयो मेहरबानी करे रमज़ान जे महीने में इन वीसीआरनि खे खणी पेटियुनि में उछलायो मेहरबानी करे टचूं वारियूं भी गलत इस्तेमाल रमज़ान में न कजो घणे मां घणो क़ुरान खे टाइम ॾिजो घणे मां घणी नमाज़ पढ़जो घणे मां घणो ज़िक्र अज़कार कजो या अय्युहल्लज़ीना आमनू ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा अन्या ईमानी जज्बे सां
हिकिड़ा वरी रोज़ा रखी वेठा टीवियूं ॾिसंदा, वेठा फिल्मूं ॾिसंदा, वेठा ड्रामा ॾिसंदा। हाणे छा थो करे, टाइम पास थो कयां। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, जंहिं रोज़ो रखी फिल्म ॾिठी, जंहिं रोज़ो रखी टीवी ॾिठी, जंहिं रोज़ो रखी ड्रामो हलायो, जंहिं रोज़ो रखी राग ॿुधो, ॼण कुते लंघणो काटियो, ज़रे बराबर जो सवाब न मिलंदो। हाथों इहो अल्लाह जे अज़ाब खे दावतूं थो ॾे। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, महिरबानी करे सही माना में रोज़ा रखो। अचे वती सीज़न सवाब जी, नफल पढ़ो तो फर्ज जो सवाब, फर्ज पढ़ो तो 70 फर्जन जो सवाब, रुपयो खिरात कयो तो 70 रुपए खिरात जो सवाब। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, ॾींहं जो त इबादत कजो, ॾींहं जो त क़ुरान जी तिलावत कजो, ज़िक्र अज़कार कजो, पर रात जो भी कोशिश करे रमज़ान में सुम्हिजो न। रात रमज़ान जी सुम्हण जे लाइ नाहे, सजी सजी रात तहज्जुद में, नमाज़ में, सजदन में गुज़ारजो, कुरान शरीफ जी तिलावत में गुज़ारजो। अल्लाह अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान। दुख थींदो आहे हिकिड़ा वरी ॾींहं जो टीवी न हलाईंदा, रमज़ान जो ॾींहं जो रोज़ो आहे न, वो टीवी न हलाईंदा, ड्रामो न हलाईंदा, फिल्म न हलाईंदा, वरी रात जो हलाईंदा। चवंदा रात जो तो रोज़ो न आहे न। अरे बाबा, रमज़ान जो रात रोज़ो न आहे तो रमज़ान जो महीनो तो आहे। ॾींहं जो एतिराम कजे, रात जो एतिराम। रात जेका वॾे मान वारी रात आहे रमज़ान जी, हिक हिक वॾे मान वारी रात। चो वॾे मान वारी रात। यारनि महीननि में हिकिड़ी रात शब बरात वारी आहे, जंहिंमें अल्लाह दुनिया वारे आसमान ते लही थो अचे। पर रमज़ान जो महीनो सॼो एॾो भागन ऐं बख़्तन वारो आहे जो अल्लाह ने हर रात रमज़ान जी दुनिया वारे आसमान ते लही थो अचे ऐं ऐलान थो करे, आहे को परेशान हाल, मूंखां दुआऊं घुरे हिन महीने में, हिन रातनि में, त मां परेशानियूं रफ़े दफ़े कयां। आहे को बीमार, मूंखां दुआऊं घुरे त मां बीमारियुनि मां जान छॾायां। आहे को रे औलादो, हिन रातनि में दुआऊं घुरे त मां औलाद सां नवाज़ियां। आहे को कर्ज़नि में वरतल, हिन रातनि में दुआ घुरे त मां कर्ज़नि मां जान छॾायां। अल्लाह साईं सॼी रात मग़रिब खां वठी वेंदे सहरीअ ताईं, सुबुह ताईं ऐलान कंदो आहे, काथे न परेशान हाल मुंहिंजा बानड़ा ऐं बानड़ियूं हिननि रातनि में दुआऊं घुरनि त मां अल्लाह उन्हनि जी मुराद पूरी कयां। अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दाअू व यक्शिफु सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम अल्लाह कलीलन मा तज़क्करून। वरी हिकिड़ी नई बीमारी जी नौजवाननि में पवे रमज़ान में, कहिड़ी? नाइट क्रिकेट। तव्हांजे कबर में भी थींदी आहे न, ॾिसो ग्राउंड में। शर्म नथो अचे नौजवाननि खे, ये क्रिकेट जूं रातियूं, ये रांदि जूं रातियूं।
सजी सजी रात रांद खेलदा क्रिकेट खेलदा ये इबादत जूं रातियूं जागण जूं रातियूं मस्जिद में रोअण जूं रातियूं अल्लाह आगे परचाइण जूं रातियूं अहिड़िन रातियुनि में भी क्रिकेट रांद निंड खुदा जो वास्तो तो संभालियो मां इन मोबाइल जे ज़रिए सभिनी मुसलमाननि खे चवां थो रमज़ान जे रातियुनि में क्रिकेट न खेॾिजो रमज़ान जे रातियुनि में निंड्रा न कजो रमज़ान जी रातियुनि में टीवियूं न हलाइजो रमज़ान जे महीने में फिल्मा न हलाइजो ड्रामा न हलाइजो सही माना में रमज़ान जो एतराम कजो रोज़ा रखजो तरावियां नमाज़ पढ़जो कुरान जा ख़त्मा करजो जेतिरो थी सघे नेकियूं कजो रमज़ान जो अदब एतराम तव्हांखे दुनिया आख़िरत में आबाद ऐं शादाब कंदो ॾाढो कुरान मजीद अल्लाह के प्यारो आहे कुरान जे सदके रमज़ान शरीफ भी अल्लाह के ॾाढो प्यारो आहे तंहिंजे करे महिरबानी फरमाए जेतिरो थी सघे रमज़ान शरीफ में सवाब ही सवाब कमाइजो नेकियूं कमाइजो वरी आख़िरी ॾहो उहो नबी साईं फरमायो इत्कुम मिन नीरान साईं फरमायो बाहि खां आज़ादीअ जो ॾहो आहे जेकॾहिं तव्हांखे आसानी थी पवे त एतिकाफ़ में अची वेझो भलो इहो आहे एतिकाफ़ में रहजो एतिकाफ़ वारे माण्हूअ जे मथां अल्लाह जी रहमत ई रहमत थी वञे एतिकाफ़ वारो माण्हू सुम्हियो पियो आहे इबादत में अल्लाह हुनखे लिखाए थो साईं फरमायो जेको एतिकाफ़ में दोए उनके लैलतुल क़द्र वारी रात जो सवाब नसीब थो थिए उन लैलतुल क़द्र जी रात जो सवाब एॾो आहे जो हिकिड़ी रात जे सदके अल्लाह साईं 84 सालनि जेतिरो सवाब लिखाए थो छॾे रब खे प्यारो आहे क़ुरान मजीद चो उनजे करे रब साईं रमज़ान जो वॾो मान करे छॾियो वरी लैलतुल क़द्र जो वॾो मान करे छॾियो ॾाढो प्यारो अथसि क़ुरान जंहिं महीने में क़ुरान मजीद नाज़िल थियो उहो महीनो सभिनी महीननि जो सरदार रमज़ान जंहिं रात लैलतुल क़द्र वारीअ में क़ुरान मजीद नाज़िल थियो आहे रात सभिनी रातियुनि जी सरदार जंहिं जबल ते क़ुरान मजीद नाज़िल थियो उहो जबल नूर सभिनी जबलनि जो सरदार बणिजी वियो कद जाकुम मिनल्लाह नूरुन व किताबुम मुबीन जिन शहरनि में क़ुरान मजीद नाज़िल मक्को ऐं मदीनो शरीफ शहर वॾे मान ऐं शान वारा बणिजी विया तंहिंजे करे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश करणा हुआ महिरबानी करे बचड़ा सभु क़ुरान मजीद सां चिंबाड़ियो न्याणियूं सभु क़ुरान मजीद सां चिंबाड़ियो तव्हां पाण बि क़ुरान मजीद सां चिंबड़ो जेतिरो थी सघेव क़ुरान शरीफ जी तिलावत कंदा रहो जेतिरो थी सघेव क़ुरान जे फेल मां मुस्तफ़ीज़ थींदा रहो ऐं अमल जी मेहनत कयो क़ुरान मजीद जीअं चवंदो वञे ईअं कंदा वञो बेड़ा तव्हांजा पार थींदा वेंदा समय गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर अञा वॾे आवाज़ सां खलीफ़ो वीचारो केॾे जज़्बे सां थो नाराज़
मुझा अजीजो एकड़ो वाक़ियो तो अजे तो इंडिया में एकड़ो गोठो मुसलमान होया तो सब मुसलमान पर नाले मात्र मुसलमान का भी विचारन के दीन जी इस्लाम जी खबर न हुई जॾहिं बि उन ॻोठ मां को माण्हू मरी वेंदो तो होॾों होॾों काथों माण्हू आलिम हाफ़िज़ ॻोल्हींदा ॼाण वारो ॻोल्हींदा जेको गुस्ल भी कराए मुर्दे के कफन भी पाराए नमाज जनाजा भी अदा कराए कब्र में भी लाए अल्लाह जी कुदरत हिकिड़े ॾींहुं उन ॻोठ में माण्हू मरी जो उतों जा माण्हू भॻा हुन ॻोठ में विया उतों भी मौलवी न मिलियो हुन ॿिए ॻोठ में विया उते भी मौलवी न मिलियो हुन टे ॻोठ में विया उते भी को मौलवी ॼाण वारो न मिलियो आख़िर जाॾों ताॾों थी करे वापस थिया परेशानीअ जे आलम में बीठा आहिनि रोड ते उतो हिकिड़ो सिपाही रोज़ बरोज़ ड्यूटीअ ते वेंदो साइकिल ते हाणे सिपाही जॾहिं आयो हीअं जो नज़र कयईं त सॼो ॻोठ ॿार रोड ते बीठा आहिनि परेशान सिपाही साइकिल खे बीहारे ऐं वेझड़ो थी आयो चई यारो ॾियो हाल वाल छो परेशान आयो छा ॻाल्हि आहे चई यार असांजे ॻोठ में माण्हू मरी वियो आहे असां ॾाढा परेशान हो को गुस्ल ॾियारण वारो नथो मिले को कफन पाराइण वारो नथो मिले को नमाज़ जनाज़ा अदा कराइण वारो नथो मिले को कब्र में लाइण वारो नथो मिले असां ॾाढा परेशान हो हाणे छा कयूं चई सिपाही चयऊं त तव्हां परेशान न थियो जेकॾहिं मां सरकार जो सिपाही आहियां त प्यारे नबी मोहम्मद करीम जो भी सच्चो सिपाही आहियां मूंखे ॼाण आहे त कीअं गुस्ल ॾियाराइबो आहे मूंखे ॼाण आहे त कीअं कफन पाराइबो आहे मूंखे ॼाण आहे त कीअं जनाज़े नमाज़ अदा कराइबी आहे मूंखे ॼाण आहे त कीअं कब्र में मुर्दे खे अल्लाह में लाइबो आहे मां प्यारे नबी मोहम्मद करीम जो सच्चो आशिक़ ऐं परवानो आहे कुल कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम सिपाही जन त जीअं मां सरकार जो सिपाही आहियां तीअं मां मिठड़े नबी मोहम्मद करीम जे दीन जो भी सच्चो सिपाही आहियां मूंखे ख़बर आहे त कीअं नमाज़ जनाज़ा पढ़ाइबी आहे कीअं गुस्ल ॾियाराइबो आहे कीअं कफन पाराइबो आहे हलो तव्हां तयार थियो परेशानी न कयो मां तो मुर्दे खे तड़ो कराया जल्दी तैयारी कयूं अची आयो सिपाही जी मुर्दे खे तड़ो कराए सिपाही आयो तड़ो कराए वरी कफन पाराए मुर्दे खे वरी उनजी नमाज़ जनाज़ा अदा कराई वरी उन मुर्दे के कब्र में लाद में लाए तख्ता दई मण मिटन जा चाड़े हाणे दुआ तॾे जी घुरी सिपाही हलियो आहे ड्यूटीअ ते जॾहिं ड्यूटीअ ते पुॻो हीअं जो खीसे में हथ विझे त नौकरीअ जा कागज़ हिन जे खीसे में आहिनि न हे परेशान थियो चई त मुंहिंजी त नौकरी हली वेंदी अलाए काथे नौकरीअ जा कागज़ किरी पिया हे वरी साइकिल भॼाईंदो भॼाईंदो वापस थियो न ॻोठ में जंहिं ॻोठ में कज़ियो थी पियो जाते मुर्दे खे गुस्ल ॾियारे कफन पाराई नमाज़ जनाज़ा अदा कराए उनखे लहद में कब्र में लाथे
हिनखे इहो वाम थियो त हिते काथे कागज़ किरी पिया न नौकरीअ जा ॻोठ वारनि ॾे सिपाही आयो चइनि त यार बदिलो भलाईअ जो बदिलो आ भलाईअ जो बदिलो भलाई आ तंहिंजे करे मां तव्हां ॾियांव अल जज़ाउल एहसान इल्लल एहसान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान मां तव्हां सां भलाई कई आहे तव्हां मूंसां भलाई कई मुंहिंजी नौकरीअ जा कागज़ हिते अलाए काथे किरी पिया महिरबानी करे मुंहिंजा कागज़ जंहिं ॾिठा आहिनि जंहिं खयां आहिनि उहो ॿुधाए हिकिड़ो अमरावती वीडियो जंहिं तूं जॾहिं लहद में मुर्दे खे लाहे पियो जनाज़े खे लाहे पियो उन महिल तुंहिंजे खीसे मूं कागज़ उते किरी पिया चई यारो हाणे महिरबानी कयो बजणा वञो बेलचा खणी अचो अजी मिटी परे कयो क़बर खोलियो त मां पंहिंजी नौकरीअ जा कागज़ खणा मुंहिंजी नौकरीअ जो सुवाल आहे आख़िर चऊं ठीकु आहे न वीचारे भलाई कई आहे हिन जी नौकरी हली वेंदी बजणा बेलचा खणी अचो जीअं ई बेलचा खणी आया अजी क़बर जी मिटी परे कंदा था वञनि जीअं ई मिटी परे कंदा था वञनि एॾी थी हुनजी क़बर मां ख़ुशबू निकिरंदी अचे ॼण त अतरा मीरनि जा दुकान खुलंदा था वञनि जीअं ई मिटी परे कंदा था वञनि सॼे मुल्क में हुबकार ई हुबकार ख़ुशबू ई ख़ुशबू फैलदी थी वञे जीअं जो मिटी परे करे अञा तख़्ता ईअं परे था करनि छा ॾिसनि सॼी क़बर बिश्त जो बाग़ लॻी पई आहे मुर्दो ज़िंदा आया दिल धड़के थी गुलाब जो गुल चपंदे त माखीअ जे मिसल घाटड़ो घाटड़ो टेपो हुनजे वात में वञे थो उहो खाई थो वञे ओ विहाणे ते मथो रखी सुम्हियो पियो आहे आराम में आहे मुत्तक़ीन अला फुरुश बताइन आमिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा वॾे आवाज़ सां सिपाही जो मुंहिंजा कागज़ त पिया मां कागज़ खणी पंहिंजे खीसे में विधमि पर हीअं जो नज़र कयूं त मुर्दो त ज़िंदा लॻो पियो दिल धड़केसि थी टूल विहाणे VIP ते कंधु रखी वेठो आहे रेशम जा पट जा वॻा पारियल अथसि माण्हुनि चयो त जीअरो आहे ओ फलाणा ओ फलाणा ओ फलाणा ओ फलाणा सॾ पिया कर पर हो हुजे जीअरो त जवाब ॾे न सिपाही जो बाजो मान तव्हांजे लाइ मरी चुको आहे पर अल्लाह साईं अलाए कहिड़ी नेकीअ जे करे न राज़ी थियो आहे जो हिन जे क़बर बिश्त जो बाग़ बणाए हिनखे क़बर में ज़िंदा करे छॾियो चयो मूंखे ख़्यालु थियो त भला मां बि हिन माखीअ जे टेपड़े जो मज़ो त वॾा इहा छा आहे चे मां अशद आंगुर गुलाब जे गुल जे ॿाहिरों रखियमि हीअं जो टेपड़ो निकितो अची मुंहिंजी आंगुर ते पियो चे हीअं जो मां वात में उहो टेपड़ो विधमि त अल्लाह जी ज़ात जो कसम आहे दुनिया जा चस्का ऐं ज़ाइका मां सिपाहीअ खां विसरी विया एॾो मज़ो जो सिपाही चयो मां ॿुधाए मुंहिंजी दिलि चवे पई त मां इते बीठो हुजां हर हर हिन टेपड़े खे खावां मज़ो वठां एॾो मज़ो वाह जो क़बर में हवायूं पियूं न दिलि चवे पई त वेठो हुजां क़बर में वाह जो कालीन विछा पिया हा क़बर में क़बर एॾी वेकिरी लॻी पई अंदरि बंगलो लॻो पियो टूल विहाणा फर्स्ट क्लास अजी माण्हुनि जी रश्ती चे मूंखे इहो भो थियो त मतां पीउ में को न वीचारे बिश्ती माण्हूअ खे तकलीफ़ न ॾे जे मां जल्दी क़बर बंदि कराई
पर मुझे दिल में वह मैं ख्याल पैदा थो तैया केड़ी न जी ने किया जे करे अल्लाह इन को एडो राजी थो जो कब्र में जिंदा करे अल्लाह इन जी कब्र बिश्त जो बाग बनाए छड़िया आखिर जे मुखे यो सवाल दिमाग में हले मां जे तडे टाइम मां जो मान यार ता सब जाहिल किस्म जा ता सब दीन को काबिल ता के का खबर नाई त कियां दीन जो इस्लाम जो हाल वाला कियां शरीयत जो हाल वाला ता नाले जा मुसलमान आयो हे ता जे गोठ मरियो भला इन में केड़ी नेकी जो अल्लाह इन को एडो राजी थियो जो इन जी कब्र बिश्त जो बाग बनाए इन के कब्र में जिंदा करे छड़ियो ते हाने मुखे इहो हाल वाल जो सबनी जो असां के खबर ना इहो भी असां जेड़ो जाहिल हो सिपाही जो मां जो भला घरों हाल वाल वठो घरों पुछा कयो मता उतो खबर पे जेकड़ो माण्हू घर वियो उन जी ज़ाल खो जी पुछी मोटी आयो चैन उन जी ज़ाल जी बुधाए पियो त मुझे मुर्स में अमल नो नेकी वारो बाकी इहो अमल जरूर जडे भी सुबह सा साजरी उथदो जेको भी टूटो फूटो वेचारे के वुज़ू इंदो वुज़ू करे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे कुरान मजीद खणंदो बटे मिनट कुरान मजीद के भाकुर पाइंदो बटे मिनट कुरान मजीद के चुमियो नींदो बटे मिनट कुरान मजीद के अखरन ते घुमाइंदो बटे मिनट कुरान मजीद के मुंह ते झलींदो खोले वरी आखिर में कुरान मजीद खोले हिया आयत आयत मदा सिट सिट मदा आंगुर रखी चोंदो मुंहिंजा अल्लाह मां पढ़ियल त नाया मां जाइला मूंखे ख़बर नाहे त तो शाल क्यों पर मुझो अकीदो मुझो ईमान हे जो तो लिखो यो भी सच लिखो हे जो तो लिखो यो भी सच लिखो हे जो तो लिखो यो भी सच लिखो ये लफ्ज चवंदो वेंदो ये सिपार जा सिपारा विरद कंदो पढ़ंदो को लगे तो अल्लाह इन कुरान शरीफ जे प्यार करण जे करे न जी कब्र बिश्त जो बाग बनाए हिन के कब्र में जिंदा करे जड़वा सिपाही ते तो मुगोणियों निकी वयो एडो अल्लाह के कुरान मजीद प्यारो है जो एकड़ो जाहिल अनपढ़ियल वुज़ू करे कुरान मजीद के खणी कुरान मजीद के भाकुर पाए चुमियो नहीं अखिन ने कुरान मजीद के घुमाए आया खरा खरा जे मथो आंगुर की चेंदो रवे सच लिखियो थी सच लिखियो थी उन खो रवे एडो राजी तो ते जो न जी कब्र बिश्त जो बाग बनाए उन के कब्र में जिंदा तो करे जड़े ऐं जेको अखर अखर करे कुरान मजीद जी तिलावत कर कुरान जा हाफिज आलम ता बणजन अल्लाह ताला उन खो केडो नाराजी थींदो होंदो फकरऊ मा तयस्सर मिनल कुरान अन्या वडे आवाज सा अदा एडो रब के कुरान मजीद प्यारो तो एडो प्यारो तो अल्लाह जी ज़ात जो करमा जेकने कुरान मजीद सा प्यारो कंदो बेड़ा ही पार थींदो अजीजो बचड़ा आलम क्यों बचड़ा हाफिज क्यों अज सब इरादो क्यों चैन जरा बचड़ा आलम कंदा बचड़ा हाफिज कंदा सऊदी में आखिरी गाल बुधो सऊदी में हर 5 साल कब्र खोलींदा पो न के हणदा आहिनि दवा बवा 5 सालन में हो जिस्म गरी वेंदो आ वरी उहे हडड़ा पासे ते रखी वरी ॿियो माण्हू पूरींदा पो एकड़ी कब्र खोलियो 5 सालन खां पो जीअं जो खोलियो तो उहो माण्हू उहे जो सागो कुछ भी उन जे जिस्म में तब्दीली ना आई आ कफन भी उह लगो पियो आ चेहरो भी उह लगो पियो आ जिस्म भी उह लगो पियो आखिर सऊदी हुकूमत हरकत में आई त आखिर यो आहे के किथों जो आ जदी जांच पड़ताल क्यों तो यो लाहौर जो माण्हू निकतो काथों जो लाहौर जो पुछा क्यों तो हिन जी केड़ी नेकी आ जवाब में हिनन के बुधायो वियो त हिन जी नेकी आ हुई हिन जो पुट थियो हाफिज
पोइ जुमे जुमे राति ईंदो हो घर पोइ हिन जो जेको पुट जो कमरो हो उहो साम्हूं हो ऐं हिन जा पेर वीचारे जा उन पुट जे कमरे जे तरफ़ थींदा त पोइ वीचारो पेर सिधा न कंदो पासीरो थी ईअं सुम्ही पवंदो पुट खां पेर फेराईंदो घरवारी चवंदी हे छा थो करे जे पुट हाफ़िज़ क़ुरान जो मां कीअं पेर कयां तंहिंजे करे मूंखे अदब इजाज़त नथो ॾे मां क़ुरान जो एतिराम कंदुमि अल्लाह से एॾो हिन खां हिन अदब जे करे राज़ी थियो जो हिनखे जन्नत अल बक़िया में जाइ त ॾिने पर जिस्म बि नथो ॻारे जो हाणे ताईं अञा ताईं उनजो जिस्म उते उअं ई साबित जो साबित पियो आहे तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो अॼु इरादो कयो जो क़ुरान जो अदब कंदासीं अॼु इरादो कयो जो क़ुरान जा हाफ़िज़ थींदासीं अॼु इरादो कयो जो क़ुरान जा आलम थींदासीं अॼु इरादो कयो जो इंशाअल्लाह नेक थींदासीं मां दुआ नथो घुरां दुआ अञा पोइते रहे पई आहे हिकिड़ो वीचारो मौलूद चवंदो हे वीचारो तव्हांजो हितां जो मिडिया जो माण्हू आहे हे वीचारो क़ुरान शरीफ़ जा वाइज़ चाढ़ींदो आहे तंहिंजे करे जेतिरो थी सघे हिन जी हौसला अफ़ज़ाई कयो हिन सां तावन कयो पोइ आख़िर में वरी ॿिया बि बुज़ुर्ग आहिनि वाइज़ बि कंदा मौलूद बि चवंदा जलसो पियो हलंदो हलिया